मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर मटियारी ज़िले के गोट मुल्क बशूदी ढबरी जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल 5 सालन खां बंद गोठण अने ॿारनि जो एहतजाज। उन मौक़े ते मौजूद सैफल बशू मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मटियारी ज़िले जे ऑफिसरनि आसरनि मथां आसरा ॾींदा रहिया पर मास्तर न ॾिना विया। गोठणनि में कामरेड कादिर बच्चू, पिञल बच्चू, अली शेर बच्चू, मीर बच्चू, शमन अली बच्चू, जुमो बच्चू ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त DO मटियारी जी लापरवाही जे करे असांजो स्कूल बंदि पियल आहे। असां वस वारनि खे अपील था करियूं त स्कूल खे खोलियो वञे। DO एजुकेशन मटियारी वटि चक्कर लगाए असां थकिजी पिया आहियूं पर असां स्कूल नथो खोलियो वञे। असांजे स्कूल जो मौसूम नियाणियूं ऐं ॿार बंदि पियल स्कूल सबबु तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि। असांजे स्कूल जी बिल्डिंग ज़बून थी वई आहे ऐं फर्नीचर बि न आहे। मास्तर न हुअण जे करे स्कूल 5 सालनि खां बंदि पियो आहे। असां वस वारनि खे अपीलूं करे थकिजी पियासीं पर उन्हनि एजुकेशन जे ऑफिसरनि जी लापरवाही सबबु अञा ताईं स्कूल बंदि पियो आहे ऐं ॻोठ जी नियाणियुनि ऐं ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी वियो आहे। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सदर मुमलिकत पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी वज़ीर आला सैयद मुराद अली शाह खां मुतालबो था करियूं त ॻोठ मलिक बच्चूअ जे स्कूल खे फर्नीचर बिल्डिंग ऐं मास्टर ॾिना वञनि त जीअं असांजा मासूम ॿार बि तालीम पिराए सघनि। सकरण सिंध चांडिया वेलफेयर एसोसिएशन के बानी मरूम मोहम्मद सफ़र चांडियो की 8वीं वरसी सकरण में दरगाह पीर ज़ाकरी जी चांडिया हाउस ते रमज़ानुल मुबारक जे करे सादगी सां मल्हाई वई। वरसी में सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं शहरनि मां चांडिया बिरादरी खां सवा कलम धड़नि पिण शिरकत कई। वरसी के खिताब कंदे सचवा के चेयरमैन अब्दुल मालिक चांडियो चयो त मरूम सफ़र के विछोड़े खां पोइ बिरादरी जेका मूं ते ज़िम्मेवारी रखी हुई उनखे पूरी कोशिश कई आहे त उन ते पूरो लहां तोड़े जो मरूम सफ़र नथो थी सघां पर उन जी ॾसियल राह ते हलण जी कोशिश करे रहियो आहियां। हिन चयो त मां मरूम सफ़र चांडियो खे पंहिंजो उस्ताद मञींदो आहियां। हिन वधीक चयो त बिरादरी जे मरूम सफ़र जा हथ मज़बूत कया हुआ बिल्कुलु ईअं मुंहिंजा हथ बि मज़बूत कंदी ऐं साथ में साथ रहंदो त घणो कुझु करे सघिजे थो। उन मौके पीपल्स पार्टी के सीनियर अगवान हाजी अली नवाज चांडियो साहब खान चांडियो सकरण प्रेस क्लब के अगूणे सदर काजी जावेद सनाई और शौकत हुसैन चांडियो पिण सचवा के बानी चेयरमैन जिंदगी और जिदोजहद ते ॻाल्हायो। उन खां अॻु मरूम के आख़िरी आरामगाह ते गुलन जी चादर चाढ़े फातिहा ख़्वानी करण बाद दुआ घुरी वई। आख़िर में मरूम के भाउ अलवरायो चांडियो और मरूम के फर्जंदन आसिफ सफ़र चांडियो और आतिफ सफ़र चांडियो पारां आयल मेहमान लाइ इफ्तार और डिनर जो एहतमाम किया वियो। ब्यूरो चीफ जिला दादू MD मुनील लाशारी की रिपोर्ट मूजिब मेहर बुलबुल मस्जिद में कारी गदा हुसैन चांडियो हुसैनी कुरान शरीफ जे ख़त्मो पूरो करण खां पोइ जमातन गुलन ऐं नोटन जा हार पाराया। जमात के साईं मौलवी अली हसन पमर हुसैनी खिताब कंदे चयो त असां मुसलमाननि ते फ़र्ज़ आहे त रोज़ा रखूं। रोज़नि में असां पंहिंजी जान जो नज़रानो ॾियूं था। कुरान शरीफ पढ़ाइण भी सवाब है। जेको कुरान शरीफ ॿुधंदो आहे उन जूं दिलियूं साफ़ ऐं नरम थींदियूं आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके पाक में नबुवत जो ऐलान कियो त केतिरनि ईसाइनि ऐं केतिरनि ई काफ़िरनि ईमान आंदो। करबला खे यादि कंदे चयो त इमाम हुसैन जा 72 साथी हुआ। यज़ीद जे लश्कर जे आॾो न झुकियो। तव्हां बि मौजूदा हुकुमराननि जे अॻियां न झुको। हक़ सच जो साथ ॾियो। व्याज खां बचो। पंहिंजनि बच्चनि खे बचायो। व्याज अखियुनि जो ढो आहे। जहन्नम जी बाहि आहे। आख़िर में आलिम इस्लाम लाइ दुआ ख़ैर घुरी वई। उन मौक़े ते हाफ़िज़ मोहम्मद नवाज़ सोलंकी, अमीर अली सोलंकी भोतार, साजिद अली जामरी, सिंध प्रेस क्लब मेहर जे साफ़िन MD मुनील लाशारी, मोहम्मद इब्राहिम चांडियो, नसरुल्लाह सोलंकी वॾी तादाद में जमात जे तालबन शिरकत कई। मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर SSP मटियारी सैयद अली असगर शाह जी हिदायतन ते खैबरानी न्यू हाला ऐं भेड़शाह पुलिस जो मंशात फरोशन ऐं ॾोहारनि खिलाफ़ कार्रवाई। हिकु पिस्तौल बिना लाइसेंस वारो वॾी मिक़दार में मैन पुड़ियूं हथरादू गुटको हथ 8 जवाबदार गिरफ्तार। अलग अलग FIR दाखिल मिलियल तफ़सीलन मूजिब ऐसे शो खैबरानी साईं बख्श चांडियो पंहिंजी पुलिस स्टाफ सां गॾु रशीद खैबर वेझो कामयाब कार्रवाई करे रूपो जवाबदार अली हसन सूमरो वल्द खमीसो सूमरो के गिरफ्तार करे वरितो आहे। भेड़शाह पुलिस गश्त दौरान टिमोड़ वटि कामयाब कार्रवाई कंदे हिकु शख़्स अला बख्श वल्द बहार खोसो के गिरफ्तार करे हुन वटां बिना लाइसेंस पिस्तौल 4 गोलियुनि समेत हथ करे FIR दाख़िल करे वरिती। जॾहिं त हाला पुलिस 7 मंशात फरोशन हर हिकु मुर्तज़ा वल्द नूर मोहम्मद शाह, अयूब वल्द नूर मोहम्मद शाह, शेर वल्द मोहम्मद रहीम बबरो, सन्नौला वल्द अब्दुल्ला समो, साजिद वल्द अली मीर शेख ऐं मोहम्मद सलीम वल्द अब्दुल्ला समो, इज़हार अली निज़ामानी उर्फ़ लहली निज़ामानी के गिरफ्तार करे हिननि जे कब्जे मां वॾी मिक़दार में पुड़ियूं हथरादू गुटको हथ करे गिरफ्तार थियलनि ख़िलाफ़ अलॻि अलॻि FIR दाख़िल करे वरितियूं आहिनि। रिपोर्ट लखा ॾिनो झरकाई छटे ज़िले जे भलोड़
मौलूदी गुल हसन जाकरो मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़ जी बिस्तरे भेड़ो थियण बाद खेसि सिविल अस्पताल मकली में इलाज हेठि रखियो वियो आहे, जंहिंजी अञा ताईं कंहिं बि साड़ नाहे लधी। सिविल अस्पताल मकली में इलाज हेठि रहंदड़ ज़िले ठटे जे भलोड़ मौलूदी चलिया लग ॻोठ ओभायो जाकरो जे रहवासी गुल हसन जाकरो जे फर्ज़ंद मेहर अली जाकरो ऐं मौलूदी मोहम्मद मिठन मल्लाह ॿुधायो त गुल हसन जाकरो 1973 खां वठी पाकिस्तान टेलीविज़न PTV ते मौलूद शरीफ़ पढ़ंदो पियो अचे, पर कुझु वक़्त खां वठी मौलूदी गुल हसन जाकरो हेपाटाइटिस B, शुगर, ब्लड प्रेशर ऐं TB जहिड़ी ख़तरनाक बीमारियुनि में वकोड़जी वियो आहे। वस आहर इलाज कराइण मां खेसि को बि ख़ातिर ख़्वाह फ़ाइदो थी नाहे सघियो। हिननि सिंध हुकूमत सक़ाफ़त खाते खां मुतालबो कयो त ठटे ज़िले जे नाले वारे मौलूदी गुल हसन जाकरो जो सरकारी ख़र्च ते इलाज कराए संदसि हयाती बचाए संदसि माली इमदाद पिणु कई वञे, जीअं संदसि घर जो चुल्हो विसामी न सघे। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई। क़ौमी असम्बली जे डिप्टी स्पीकर MNA सैदुल्ला मुस्तफ़ा शाह चयो आहे त मां थोराइतो आहियां पार्टी क़यादत जो जंहिं मूं ते भरोसो करे डिप्टी स्पीकर जहिड़ो मुनसिब अता कयो आहे। कोशिशि कंदुसि त क़यादत जे अतमाद ते पूरो लाइ ऐं पार्लियामेंट लाजिस समेत MNAs हॉस्टल जे मसइलनि खे संजीदगी सां हल कयां। हू सीनियर सॉफ़ी काज़ी जावेद सनाई जी रिहाइशगाह ते खेसि उम्रे शरीफ़ जूं मुबारकूं ॾियण वक़्तु मीडिया सां ॻाल्हाए रहियो हुयो। हिन चयो त डिप्टी स्पीकर जो अहम ज़िम्मेवारी वारो उहिदो आहे। समूरनि MNAs खे हिक जेतिरी सहूलियत ॾियणु मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे, चाहे कहिड़ी बि पार्टी सां संदसि तालुक़ रखंदड़ हुजे। असेंबली पंहिंजे पहुचण बाद सभिनीनि जो मान हिक जेतिरो आहे। हिन चयो त काज़ी जावेद सनाई सां भाईपी जो रिश्तो आहे। हिननि जे काज़ी ख़ानदान वटां सदाईं इज़तूं मिलियूं आहिनि जेकी असांजे वॾड़नि खां मिलंदियूं अचनि। सकरन में सहाफ़त जे हवाले सां काज़ी ख़ानदान जो नालो रोशन सितारे जीअं आहे। असां समेत हर कंहिंखे बिना धुर थियण जी कवरेज ॾियणु संदन ख़ानदानी रिवायत आहे। उहो ई सबबु आहे जो अॼु काज़ी जावेद सनाई वटि आया आहियूं ऐं खेसि उम्रे जूं मुबारकूं ॾिनियूं अथऊं। शाल हर मुसलमान मके मदीने जो दीदार करे। उन मौक़े ते नौजवान इतिहाद जो वाइस चेयरमैन निसार अहमद खेड़ो, काज़ी परवेज़ सनाई, काज़ी अली रज़ा सनाई, ज़ीशान सुमरो ऐं ग़ुलाम नबी मल्ला पिणु मौजूदु हुया। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर लतीफ़ जी नगरी भिड़शा जे सीनियर सहाफ़ी ऐं रोज़ानी जंग अख़बार जो नुमाइंदो शबीर भट्टी असां खां हमेशह जे लाइ विछड़ी वियो। सहाफ़ती दुनिया जो ॾुख सुख जो साथी हो, खेसि मिटी मां हवाले कयो वियो। सिंध जे कुंड कुड़छ मां ताज़ियतनि जो सिलसिलो जारी आहे। ताज़ियत कंदड़नि में इतला खाते सिंध जो सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन मोहम्मद साबिर काका, असिस्टेंट सईद अहमद शेख, पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स जे अब्दुल गफ़ूर मेमण, अदब हाउस इशफाक बुलेदी, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स जे रजब बोज़दार, वकील मेमण ऐं मटियारी ज़िले जे सहाफ़ी आसिफ अली मला, अज़ीज़ गुल ख़ैबर जे M बाबू, तामीर लाखो सुहेल भयो, कामरान मेमण, अब्दुल गफ़ूर हिंगोरो, फ़िदा हुसैन सोलंगी, मोहम्मद खान बच्चू, आसिफ अली शाह, कासिम कमरानी, ख़ैर मोहम्मद मला ऐं ॿियनि मरहूम जे वारसनि सां ताज़ियत कई आहे ऐं गहरे ॾुख जो इज़हार पिणु कयो ऐं उन्हनि सां हिन ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। ठुल रिपोर्ट मीर फैज़ सुमरो। ठुल PP MPA डॉक्टर सूराब खान सरकी सां आयल गॾु मोज़िज़ीन ठुल प्रेस क्लब जे पीड़ जे पथर रखण वारी तक़रीब में आयल सभिनी महिमाननि मथां गुल निछावर करे शानदार इस्तक़बाल कयो वियो। इफ़्तिताही तक़रीब में डॉक्टर सूराब खान सरकी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी सदाईं आज़ाद सहाफ़त ते यकीन रखे थी, असां बि सदाईं आज़ाद सहाफ़त जी ॻाल्हि कई आहे। हिन चयो त सिंध में सहाफ़ी आज़ादी वारी सहाफ़त कनि था, जेका पीपल्स पार्टीअ जी 15 सालनि जी हुकूमत जो नतीजो आहे। हिन चयो त जेसीं ताईं सहाफ़ी आज़ाद सहाफ़त न करे सघंदा, तेसीं ताईं मुल्क में माण्हुनि खे हक़ न मिली सघंदा। हिन चयो त सहाफ़ीअ जो हक़ आहे त असांजे कमनि जी निशानगी कनि, तनक़ीद बराए असला असांखे बि पसंदि आहे। हिन चयो त मूं प्रेस क्लब ठुल खे प्लाट ॾिनो। MNA मीर इजाज़ हुसैन खान जखराणी ऐं असां गॾिजी करे प्रेस क्लब जी इमारत लाइ 1.5 करोड़ जी स्कीम ॾिनी आहे, जेका अॼु शानदार इमारत जो ॾेख ॾेई रही आहे, जंहिं ते ख़ुशी आहे। हिन चयो त ठुल में क्रिकेट ग्राउंड ऐं पब्लिक पार्क बाद बस टर्मिनल जो कमु शुरू थी वियो आहे ऐं ठुल जे ड्रेनेज में घिटियुनि जे लाइ करोड़े रुपयनि जी लागत सां स्कीमूं मंज़ूर करायूं वियूं आहिनि, जंहिंजो कमु जल्द शुरू थी वेंदो। उन मौक़े ते म्यूनसिपल चेयरमैन सरदार ज़ादा शाहज़ेब खान सरकी, मीर मोहसिन खान सरकी, मुख्तियार कार ठुल, दीदार अली कंडराणी, हाजी मोहम्मद नवाज़ गोलो, सैद रिजवान अली शाह, मीर जुनैद खान सरकी, इंजीनियर मंजूर अहमद पयार, जमाती अब्दुल गफ़ूर कंडराणी ऐं ॿिया मोज़िज़ीन गॾु हुआ। इफ़्तिताह बाद सभिनीनि आयल महिमाननि खे इफ़्तारी पिणु कराई वई। जिला दादू के इलाकों सैलाब से मुतासरा अफराद के साथ सिंध हुकूमत के सर्वे के दौरान अमले की कमी और देहात और शहरों के वार्ड्स तक न पहुंचने की वजह से सर्वे में हज़ारों नाम दर्ज ना हो सके।
जिले इंतजामिया की सर्वे टीम की गाड़ियों के अदम फराहमी, अपने मोटरसाइकिल में तेल, ट्रांसपोर्ट की मिद में रूमों की मुबैना, करप्शन, फ्रॉड और हज़ारों मुतासरीन की सर्वे टीमें ना पहुँचने नज़रअंदाज करने का इंकिशाफ हुआ है। गैर मुल्की फंड्स, फोटो सेशन, मनसूबाबंदी तो की गई, लेकिन सर्वे टीमें ना पहुँचने पर हर यूनियन काउंसिल में सैकड़ों सैलाब मुतासरीन को शामिल नहीं किया गया। थरदीब हैंड्स ज़राए ने बताया कि पहले मरहले सर्वे NGOs को देने के बजाय ज़िले इंतजामिया की टीमों ने सर्वे के पहले मरहले में शहर देहात के मखसूस सिफारिश वाले इलाकों अफराद तक पहुँचकर सर्वे की, मगर उसमें मुतासरीन तक ना पहुँच सके। थरदीब NGO ज़राए ने बताया कि अब जब मुतासरीन की मकानात की तामीर रक़ में आने के दौरान जब देहात, जूही शहर समेत गिरद नवाह में मकामी लोगों ने शिनाख्त कार्ड पर चेक किया जाता है तो अक्सर मुतासरा सर्वे में शामिल नहीं देखे गए। सकरन बरतानिया में सिंधी डॉक्टरनि जी नुमाइंदा तंज़ीम सिंध डॉक्टर्स एसोसिएशन पारां नवाज़ शाह जे मक़ामी समाजी तंज़ीम NDF पाकिस्तान ज़रिए मुस्तहिक़ माज़ूरनि में व्हीलचेयर्स ऐं ट्राईसाइकिलूं ॾिनियूं वयूं, जेके माज़ूर अॻवान आबिद लाशारी हथां खैन ॾियारियूं वयूं। उन मौक़े ते NDF अॻवान आबिद लाशारी बरतानिया में रहंदड़ सिंधी डॉक्टरनि ख़ासि तौर ते डॉक्टर शाहबख्श लाशारी, डॉक्टर फहद मामून, डॉक्टर शहाबुद्दीन कलोड़ो जो थोरो मञींदे चयो त संदन ॾिनल तय अतीअ मां माज़ूरनि में 10 व्हीलचेयर ऐं 3 ट्रायल साइकिलूं विरहायूं वयूं आहिनि। हिन चयो त बरतानिया में रहंदड़ पाकिस्तानी कम्यूनिटी ख़ासि तौर ते सिंधी कम्यूनिटी जे जज़्बे खे जस हुजे, जिन माज़ूरनि जी रमज़ान में मदद करे संदनि ज़िंदगी आसान कई। सिंध में मददगारनि जी तमामु घणी खोट आहे, जेकॾहिं बरतानिया जी ऐं हिते जा माण्हू बि उहा रवायत क़ाइमु कनि त हज़ारे माज़ूर मुस्तफ़ीद थी सघंदा। मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समय जो PTI जो एहतजाजी मुज़ाहिरो। मीरपुर ख़ास PTI जे बानी जे हक़ में पोस्ट ऑफिस चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मीरपुर ख़ास एहतजाजी मुज़ाहिरे में कारकुननि जे वॾे अंग शिरकत कई। मीरपुर ख़ास 9 मई वारो वाक़ियो PTI खे बदनाम करण जे लाइ ठाहियो वियो। सूबाई अॻवान आफ्ताब कुरैशी मीरपुर ख़ास PTI जे बानी खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में ईद खां पोइ अडियाला जेल ते कब्ज़ो कंदासीं। आफ्ताब कुरैशी मीरपुर ख़ास PTI जे बानी ते कूड़ा केस ठाहिया विया, जंहिंजो को बि बुनियाद नाहे। मीरपुर ख़ास पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आम चूंडनि में अक्सरियत सां कामयाबी हासिल करे वरिती आहे, पर फारम 47 ज़रिए हाराई वई। आफ्ताब कुरैशी मीरपुर ख़ास क़बूल करे वरितो त मथनि दबाव आहे। असांजो मुतालबो आहे त अदलिया खे आज़ादु कयो वञे। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई। सचवा जे बानी चेयरमैन मरूम मोहम्मद सफ़र चांडियो जी 8वीं वरसी इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां रमज़ानुल मुबारक जे करे सादगी सां मल्हाई वई। उन सिलसिले में सिंध चांडिया वेलफेयर एसोसिएशन जे मरकज़ी ऐं ज़िले अॻवाननि शौकत हुसैन चांडियो, तालिब हुसैन चांडियो, मोहम्मद याकूब चांडियो, पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान हाजी अली नवाज़ चांडियो ऐं हमदर्द सपोर्ट प्रोग्राम जे चेयरमैन काज़ी जावेद सनाई सां गॾु मरूम सफ़र चांडियो जे क़बर ते गुलनि जी चादर चाढ़े फातिहा ख़्वानी करण बाद दुआ घुरी, जंहिं बाद मथियनि अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मरहूम सफ़र अमन ऐं भाईचारे जी अलामत हो। संदसि सचवा जे प्लेटफॉर्म तां कयल ख़िदमतूं तारीख़ जो हिसो आहिनि। हिननि चयो त सफ़र चांडियो जा खोड़ सारा हाकारी पासा हुआ, पर ख़ासि करे कारोकारी जी आड़ में बेगुनाह खुनारेज़ी क़बाइलाई झेड़नि खे ख़तमु करण ऐं मिंथ मेड़ काफ़िला अहम मशीन में शामिल हुया, जंहिंमें खेसि घणे हद ताईं कामयाबी मिली। हिननि चयो त सचवा तोड़े जो बिरादरी सतह जी तंज़ीम आहे, पर हिन जो कमु हर माण्हूअ लाइ साॻियो आहे, चाहे कहिड़ी बि बिरादरी या क़ौम सां तालुक़ु रखंदड़ हुजे। हिननि आख़िर में वचन वरजायो त हू मरूम सफ़र चांडियो जो रहियल मिशन पूरो करण जी भरपूर कोशिश कंदा। ॾुखाईंदड़ मीरपुर ख़ासि रिपोर्ट सूमार समय जो टंडो आदम नाका भरिसां करोला कार जो मोटरसाइकिल खे टक्कर, 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि जो तालुक़ बदीन सां आहे। हादसे में ज़ख़्मी थियलनि में 3 मोटरसाइकिल सवार ऐं 4 ॼणा कार में सवार हुआ। 3 ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ठुल रिपोर्ट मीर फैज़ सूमरो कश्मीर मां अगवा थियल पीउ ऐं पुट जी बाज़ियाबी ऐं सिंध में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ ठुल में मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो। SDP अॻवान कामरेड मोहम्मद बख्श बिरोई, जिस्कम अॻवान वसीम कुरैशी, आफ़ाक़ अहमद सरकी, अब्दुल समीर नुनारी, बाबू असगर सूमरो, शफ़क़त सिंधी, इम्तियाज़ सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी रियाज़ चौक खां मुख़्तलिफ़ चौराहनि खां नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब अॻियां पहुची सख़्तु एहतजाज कयो। उन मौक़े ते क़ौम परस्त अॻवान ऐं शहरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सेल्स ऑफिसर सिराज अहमद डोमकी ऐं संदसि मौसूम पुटु शहरयार डोमकी खे धाड़ियल अॻवा करे विया।
पर 2 ॾींहं गुज़रण बावजूद कश्मीर पुलिस हिन महिल ताईं मग़वीअ खे धाड़ेलनि खां आज़ादु नाहे कराए सघी। हिननि वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं SSP कश्मीर खां मुतालबो कयो आहे त धाड़ेल कल्चर ऐं बदअमनी खे ख़तमु कराए मग़वियुनि खे वाज़ियाब करायो वञे, न त ॿी सूरत में IG सिंध ऑफिस कराची अॻियां एहतजाज कयो वेंदो। ठुल रिपोर्ट अमीर फैज़ सूमरो। कश्मीर में अगवा थियल पीउ ऐं पुट जी बाज़ियाबी ऐं सिंध में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ ठुल में मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो। SDP अॻवान कामरेड मोहम्मद बख्श बिरोई, जिस्कम अॻवान वसीम कुरैशी, आफ़ाक़ अहमद सरकी, अब्दुल समीर नूनारी, बाबू असगर सूमरो, शफ़क़त सिंधी, इम्तियाज़ सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी रियाज़ चौक खां मुख़्तलिफ़ चौराहनि खां नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब अॻियां पहुची सख़्तु एहतजाज कयो। उन मौक़े ते क़ौम परस्त अॻवान ऐं शहरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सेल्स ऑफिसर सिराज अहमद डोमकी ऐं संदसि मौसूम पुट शहरयार डोमकी खे धाड़ेल अगवा करे विया, पर 2 ॾींहं गुज़रण बावजूद कश्मीर पुलिस हिन महिल ताईं मग़वीअ खे धाड़ेलनि खां आज़ादु नाहे कराए सघी। हिननि वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं SSP कश्मीर खां मुतालबो कयो आहे त धाड़ेल कल्चर ऐं बदअमनी खे ख़तमु कराए मग़वियुनि खे वाज़ियाब करायो वञे, न त ॿी सूरत में IG सिंध ऑफिस कराची अॻियां एहतजाज कयो वेंदो। मेहर रिपोर्ट में रियाज़ सूमरो। मेहर भरिसां मेहर रांधण रोड पिपरी लाड़े खां तेज़ रफ़्तार डाटसन ऐं मोटरसाइकिल में टक्कर, जंहिंजे नतीजे में रांधण शहर जो रहवासी मोटरसाइकिल सवार 40 साला पोरियत मच्छीअ जो वापारी नूरल चांडियो फौत थी वियो, जॾहिं त बेटो जतोई जो रहवासी माल जो वापारी ज़फ़र जतोई शदीद ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मी ऐं फौतीअ खे तालका अस्पताल मेहर आंदो वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी हुजण करे खेसि लाड़काणो अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तालकी अस्पताल मेहर में फौती नूरल चांडियो जे भाउ शेरल चांडियो नेशनल प्रेस क्लब मेहर जे साफ़िन खे ॿुधायो त मुंहिंजो भाउ मेहर मां मच्छी खणी मोटरसाइकिल ते रांधण वञी रहियो हो त पिपरीअ भरिसां चौपायो माल खणी वेंदड़ तेज़ रफ़्तार डाटसन जो टक्कर लॻण सबबि फौत थी वियो आहे, जॾहिं त डाटसन पिणु कल्टी थी किरी पई, जंहिं सबबि डाटसन में सवार हिकु ॼणो पिणु ज़ख़्मी थी पियो आहे। वाक़िए जी इतला बाद मेहर पुलिस वाक़िए वारे हंधि बर वक़्तु पहुची न सघी, जंहिं सबबि रोड हादसे में ज़ख़्मी थियल पोरियत केतिरो ई वक़्तु वाक़िए वारे हंधि तड़पंदा रहिया। रोड सां ईंदड़ मुसाफ़िरनि ज़ख़्मी फौतनि खे तालका अस्पताल मेहर पहुचायो, जॾहिं त ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वियो। पुलिस डाटसन खे तहवील में वठी छॾियो। होॾां फौतीअ जो पोस्टमार्टम लाइ बाद लाश वाटसन हवाले घर खणाए विया, जॾहिं त पोरियत जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। सिंजोरो रिपोर्टर हैदर बख्श जांग। 1.5 महीनो अॻु सिंजोरो लख ख़ुदकशी ॾेखारे फौत थींदड़ हमराह वारो मामलो नओं रुख़ अख़्तियार करे वियो। सिंजोरो थाणे जे अदरगोट राब्तियाणी में मोकल ते आयल फ़ौजी जवान अता रहमान हिंगोरो जी ख़ुदकशी वारो मामलो क़तल जो इंकिशाफ। मामलो ज़ाहिर थियण बाद पुलिस इंक्वायरी करे मुबैना तौरु क़तल कयल अता रहमान जे घर वारी मरियम निसा ऐं नईम कीरो खे गिरफ़्तार करे पुछा गाछा कई त जवाबदारनि क़तल करण जो एतराफ़ करे छॾियो। तफ़सीली रिपोर्ट मूजिबि 1.5 महीनो अॻु फ़ौजी जवान अता रहमान घर जे कमरे में गोली लॻल लाश बरामद थियो हुयो, जंहिंजो मौत ख़ुदकशी सबबि करार ॾिनो वियो हो, जेको अचानक नओं रुख़ अख़्तियार करे वियो आहे। जांच दौरान हमराह खे क़तल करण जो इंकिशाफ थियो आहे। मक़तूल खे संदसि घरवारी मरियम निसा ऐं संदसि प्रेमी नईम कीरो क़तल कयो। भाउ पारां फरियाद में इल्ज़ाम आयद कयो वियो आहे त सिंजोरो थाणे जी फ़ौजी जवान अता रहमान जी घरवारी मरियम निसा ऐं संदसि प्रेमी नईम कीरो ऐं मरियम निसा जे पीउ नूर मोहम्मद हिंगोरो ते मुबैना क़तल थी वियल फ़ौजी जवान अता रहमान जे भाउ ख़लील रहमान जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे ऐं ॿिया कया विया आहिनि। राब्तो करण ते SHO सिंजोरो मोहम्मद अली ज़रदारी ॿुधायो त 1.5 महीनो अॻु राब्तियाणी वासी फ़ौजी जवान अता रहमान जो वारसनि जी फरियाद ते ख़ुदकशी जो केस दाख़िल कयो वियो, जंहिंजी जांच करे क़तल थी वियल फ़ौजी जवान अता रहमान जी घरवारी मरियम निसा खां पुछा गाछा कई त उन क़बूलदारी कंदे ॿुधायो त पंहिंजे प्रेमी सां गॾिजी पंहिंजे मुड़ुस खे पिस्टल जो फायर करे क़तल कयो आहे। मूंखे पसंदि न हो, जंहिं बाद वारसनि केस दाख़िल कयो आहे। जवाबदार औरत मरियम निसा ऐं संदसि प्रेमी नईम कीरो खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं हिकु जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हयां पिया वञनि। वधीक जांच करे रहिया आहियूं। काज़ी अहमद रिपोर्ट साहिल लाखो। 10 साल अॻु पंजाब मां दलालनि हथां मुबैना अगवा करे काज़ी अहमद में विकिरो कयल औरत पुलिस कार्रवाई बाद हथ थाणे ते मुंतक़िल। पुलिस ॻुझी इतला ते काज़ी अहमद लॻोट शेर अली खोसो भरिसां कार्रवाई करे ओचितो छापो हणी 10 साल अॻु पंजाब मुबैना तौरु दलालनि हथां खणी करे विकिरो कयल औरत ताहिरा बतूल सैद संदसि 3 ॿारनि समेत खेसि संदसि मुड़ुस करीम बख्श खोसो जे घर मां हथ करे खेसि थाणे ते मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिबि हथ कयल पंजाब वासण औरत खे 3 ॿारनि समेत हथ कयो वियो आहे। ॻुझी इतला ते वाज़ियाब कराए वरितो। कार्रवाई दौरान संदसि मुड़ुस हुजण जी दावेदार करीम बख्श खोसो खे पिणु गिरफ़्तार कयो वियो।
तव्हांजी मंज़िल तमामु परे आहे, इहा मंज़िल पंहिंजी न आहे जो पाण वेही ॿियनि जूं गीबत ऐं गिलाऊं करियूं। इहा मंज़िल पंहिंजी न आहे जो पाण वेही ॿियनि जी माउ भेणूं तकूं। इहा मंज़िल पंहिंजी न आहे जो पाण वेही ॿियनि जो हराम माल खायूं। पाण खे अॻिते वधिणो आहे, मिले मोहम्मद जी चोट चुमणी आहे, पाण संभली अॻिते वधिणो आहे। पाण लाल शाहबाज जा पुतड़ा आहियूं, उन दर जा पुतड़ा आहियूं। अचो त महिनत कयूं, ॾींहुं राति महिनत कयूं। अॼु मूं सां हिते वाइदो कयो त तव्हां सभु रोज़ दुरूद पढ़ंदो, न्यूज़ सईदाबाद मां ख़बर आहे। अवां सां शेयर कयो पिया इरफान अली आबासी जी रिपोर्ट मुताबिक़ त न्यूज़ सईदाबाद क़ौमी शाहराह पीर झंडो वटि 30 साला नौजवान ज़ख़्मी हालत में अचे, सुञाणप नथी सघे। नामालूम नौजवान खे बेहोशी जी हालत में तालका अस्पताल न्यू सईदाबाद आंदो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे नामालूम नौजवान क़ौमी शाहराह पंजू मोरो खां पंधु अची रहियो हो। खेसि नामालूम गाॾी वारो टकर हणी फ़रार थी वियो आहे। खानपुर में टिन पोरियतन जे घर के बाहि अल्लाह ताला सड़ी रख। खानपुर में अरलग गोड़ सखेरो मलिक में ओस तो टिन घरन के बाहि लगी वही। बाहि सबब घरन में पियल अनाज, हंधा, बिस्तरा, ॿियो समूरो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिरन में अर्ज़ मलिक, मोहम्मद अली मलिक शामिल आहिनि। बाहि लॻण सबब घरन में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो। हिन वक़्तु खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। मुतासिर ज़िले हुकूमत सिंध हुकूमत माली सहायता कनि। मुतासिर